नासिन हैदराबाद की थदियुन हवाउन में पाक आर्मी ज़िले इंतजामिया पारां लगायल 8 ॾींहनि वारो हैदराबाद फैमिली फेस्टिवल जूं तकरीबूं पंहिंजी पुॼाणी ते पहुतियूं। तफ़सील ॾिसूं था साकिब कुबर जी इन रिपोर्ट में। हैदराबाद के थदे हवाउन में पाकिस्तान आर्मी ज़िले इंतजामिया तरफां आवाम के तफरीह फराहम करण लाइ हैदराबाद के तारीख़ी तफरीह गाह रानीबाग में 8 ॾींहं वारो हैदराबाद फैमिली फेस्टिवल जूं तकरीबूं पंहिंजी पुॼाणी ते पहुतियूं। नए साल की खुशी के हवाले से आतिशबाज़ी भी पिणु कई वई। फैमिली फेस्टिवल में मुख्तलिफ़ शहरन का फैमिलीज़ अची करे फेस्टिवल के चार चंड लगाए छॾिया। जॾहिं त फैमिली फेस्टिवल में मुख्तलिफ़ फ़नकारनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे फैमिली फेस्टिवल में ईंदड़ शहरिन खे जुमाए छॾियो। फैमिली फेस्टिवल में ईंदड़ शहरिन जो चवणु आहे त अहिड़े क़िस्म जा फेस्टिवल्स जे हर नंढे वॾे शहर में थियणु घुरिजनि त जीअं उते जा रहंदड़ अवाम बि अहिड़े फेस्टिवल मां लुत्फ़अंदोज़ थी सघनि। असां इंशाअल्लाह जीअं कोविड जी रेशो घटि थियो आहे ऐं असां वटि वैक्सीनेशन वधी आहे त डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन हीअ उन्हनि खे माण्हुनि खे तफ़रीह जो मौक़ो ॾिनो आहे ऐं आईंदा ऐं जहिड़ी तरह माण्हुनि डिसिप्लिन जो मुज़ाहिरो कयो आहे, अल्लाह जो शुक्र आहे को बि अहिड़ो ख़ासि को इवेंट वाक़ियो पेश न आयो है तो असां अॻियां बि उन्हनि जे लाइ अहिड़ा इवेंट्स ऑर्गेनाइज कंदा रहंदा। हमारी पाक फौज है उसका मैं शुक्रगुजार करूंगी, थैंक यू सो मच कि उनकी वजह से इवेंट रखा गया और ऐसे इवेंट मैं उनसे अपील करूंगी, कमिश्नर साहब से अपील करूंगी कि ऐसे इवेंट्स होने चाहिए हैदराबाद में। बिल्कुल होते रहने चाहिए क्योंकि हैदराबाद में कोई भी ऐसे घूमने फिरने की जगह नहीं है जहाँ जा सकें या बच्चे एंजॉय कर सके, तो ये काफ़ी अच्छा इवेंट रहा है। माशाल्लाह तमाम सुठो आहे ऐं अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि। असांजी सकाफ़त आहे हवाले सां ओवरऑल पाकिस्तान में थियणु घुरिजनि ऐं ॿी ॻाल्हि सफ़ा इंजॉयमेंट आहे विद फैमिली। फौज की बहुत शुक्रगुजार है जिन्होंने ये इवेंट ऑर्गेनाइज किया और फायरवर्क वगैरह किया यहाँ पे, हमने बहुत इंजॉय किया यहाँ पे आके। इलाही मज़ो आयो, असीं पंहिंजी फैमिली सां इंजॉय करण आयासीं, असांखे ॾाढो मज़ो आयो ऐं असां चाहींदा आहियूं अहिड़ा इवेंट थींदा रहनि। Very thankful that army arranged this function for us and this event or festival for us, and I am very happy that we meet with our family and with our friends. जॾहिं त फेस्टिवल जे आख़िरी ॾींहं ते कवाली नाइट जो इंतज़ाम बि पिणु कयो वियो हो, जंहिंमें साबित सिस्टर ख़ुसूसी तौर ते शिरकत कई। हैदराबाद फैमिली फेस्टिवल में ईंदड़ अवाम जो चवणु आहे त असां पाक आर्मी ऐं ज़िले इंतज़ामिया जा शुक्रगुज़ार आहियूं जिन हैदराबाद जे तफ़रीगाह रानीबाग में अहिड़ो फैमिली फेस्टिवल मुनक़िद करायो। कैमरामैन यासिर कुरैशी सां गॾु साकिब कुबर, आवाज़ TV न्यूज़, हैदराबाद।